मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमायतनि जसकम, जसमम, आरिसर, जसकम, बशीर खान कुरैशी जे 50 अॻवाननि उहिदेदारनि सजाद मंसी, मीर बाज़ जोखियो पारां मेहड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे क़ौम परस्त पार्टियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾेई साणनि लातालुके जो इज़हार कंदे क़ौमी धारा में शमूलियत जो ऐलान कयो आहे। हुननि चयो त पाण खे नाम निहाद क़ौम परस्त अॻवान सॾाईंदड़ संदन ख़ानदान ॿाहिरि मुल्कनि में वेही अयाशूं पिया कनि ऐं नौजवान नस्ल खे असांजे मुल्क जे दुश्मन क़ुवतनि सां मिली भगत करे साज़िशूं करे हक़नि जे नाले में कूड़नि नारनि ऐं पंहिंजे मुफ़ादनि लाइ इस्तेमालु पिया कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।